आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर चयो आहे त गैर कानूनी परॾेही पाकिस्तान जी सलामती ऐं मईशत खे नुक़सान पहुचाए रहिया आहिनि, जंहिं सबबि खेनि बाइज़त तरीक़े सां वापसि संदन मुल्क ॾांहुं मोकिलियो पियो वञे। ISPR मूजिबि आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर पेशावर जो दौरो कयो, जिते कोर कमांडर पेशावर संदसि इस्तक़बाल कयो। ISPR मूजिबि आर्मी चीफ दहशतगर्दी ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ ऑपरेशन्स में बहादुरी जो मुज़ाहिरो कंदड़ ऑफिसरनि ऐं जवाननि सां बि मुलाक़ात कई ऐं संदन बेमिसाल कारकर्दगी खे पिणु साराहियो। इन मौक़े ते जनरल आसिम मुनीर खे सिक्योरिटी जी मजमूई सूरतहाल, दहशतगर्दी ख़िलाफ़ ऑपरेशन्स, गैर कानूनी परॾेहिनि जी वापसी समेत नवनि ज़म थियल ज़िलनि में समाजी ऐं मुआशी तरक्की बाबति ब्रीफिंग ॾिनी वई। जनरल आसिम मुनीर तक़रीब खे ख़िताब कंदे चयो त हुकूमत गैर कानूनी परॾेहिनि जी वतन वापसी जो फ़ैसिलो पाकिस्तान जे वसी तर मुफ़ाद में कयो आहे। गैर कानूनी परॾेहिनि सबबि पाकिस्तान जी सलामती ऐं मईशत खे नुक़सान पहुची रहियो आहे, जंहिं सबबि गैर कानूनी परॾेहिनि खे बाइज़त पंहिंजे मुल्क वापसि मोकिलण जो फ़ैसिलो कयो आहे।